सही मुस्लिम जी हदीस नंबर 6750। हिन हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभिनी इंसाननि जे दिलनि जी हक़ीक़त बयानु कई आहे ऐं उहा हक़ीक़त बयानु करण खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दिलनि जे सुधारण लाइ हिकु दुआ बि सेखारी आहे। हिन हदीस जा रावी आहिनि हज़रत अब्दुल्लाह इब्न अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु। पाण फरमाइनि था त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो त इन क़ुलूब बनी आदम कुल्लहा बैन इस्बईन मिन असाबिर रहमान क क़ल्बिन वाहिदिन। सभिनी इंसाननि जूं दिलियूं हिकु दिलि वांगुरु अल्लाह रब्बुल आलमीन जे ॿिनि आङुरियुनि जे विच में आहिनि। युसर्रिफुहु हैसु यशा। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन खे जीअं वणंदो आहे, जीअं अल्लाह रब्बुल आलमीन चाहींदो आहे, तीअं इंसाननि जूं दिलियूं फेरींदो आहे। यानी इंसाननि जे दिलनि ते अल्लाह रब्बुल आलमीन जो कब्ज़ो आहे। इंसाननि जूं दिलियूं बि अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म जूं मोहताज आहिनि। जीअं रब खे वणंदो आहे तीअं अल्लाह रब्बुल आलमीन इंसाननि जूं दिलियूं फेरींदो आहे। कंहिं कंहिं इंसान खे अल्लाह ताला उन जे नेकी जे सबबु, चङाइनि जे सबबु उन्हनि जे दिलनि में अल्लाह ताला नेकी जो जज़्बो रखंदो आहे। नेकी जो शौक़ु, नेकी जो जज़्बो, पंहिंजो ख़ौफ़ ऐं गुनाहनि खां बचण जो जज़्बो, शौक़ु ऐं ताक़त अल्लाह रब्बुल आलमीन दिलनि में रखंदो आहे। ऐं वरी के इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके सरकश हूंदा आहिनि, जेके अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत फर्मा बरदारी कोन कंदा आहिनि, हमेशह क़ाइम सरकशी में अल्लाह जी नाफ़रमानी में रहंदा आहिनि। त उन्हनि जे दिलनि खे अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे दिलनि ते मोहर हणंदो आहे, जंहिं मोहर जे सबबु इंसान जूं दिलियूं कॾहिं बि नेकी ॾांहुं ऐं अल्लाह ॾांहुं कोन वरी सघंदियूं आहिनि। इहे गुनाहनि जे सबबु। त चवण जो मतिलबु इहो आहे त इंसाननि जूं दिलियूं अल्लाह ताला जे कब्ज़े में आहिनि। जीअं रब चाहींदो आहे तीअं इंसाननि जे दिलनि खे फेरींदो आहे। इहा हदीस बयानु करण खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दुआ सेखारी आहे। इहा दुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि कंदा हुआ ऐं उम्मतिन खे पाण इहा दुआ करण जो हुकुम कयो आहे। इहा दुआ हदीस जी मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां दुआ आहे। हिन हदीस में मुस्लिम शरीफ़ जी हिन हदीस में इहा दुआ हिन लफ़्ज़नि सां आहे त अल्लाहुम्मा मुसर्रिफ़ल क़ुलूब सर्रिफ़ क़ुलूबना अला ताअतिक। ऐं दिलनि जा फेरण वारा अल्लाह, असांजे दिलनि खे तुंहिंजी फर्मा बरदारी ऐं तुंहिंजे हुक्म मञण ॾांहुं फेर, इताअत ऐं फर्मा बरदारी ॾांहुं फेर। ऐं हदीस जे ॿियनि किताबनि में इहा दुआ हिन लफ़्ज़नि सां अचे थी। उन रिवायत जा रावी आहिनि हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु। पाण फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणो करे इहा दुआ कंदा हुआ, या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक। ऐं दिलनि जा फेरण वारा, मुंहिंजे दिलि खे तुंहिंजे दीन ते साबित रख, क़ाइमु रख।